नहीं ॾुका रहंदो आहे, उन्हनि ई बकरियूं मारियूं आहिनि, उन्हनि ई जेको आहे सो माण्हू मारिया आहिनि, उनजे करे असां हुनजी वज़ाहत कई अथव। असांजी हिन में ज़िमेदारी कान्हे। वरिते मैं तूं चार्ज वरिती अथसि ऐं 8 मार्च ते हुन ट्रांसफर कई अथनि। उन अरसे में हुन जेतिरा बि ख़त लिखिया आहिनि कंसर्न इदारनि खे कराची में, त बाबा ट्रांसपोर्ट लाइ ट्रांसपोर्टर चवंदा पुराणा असांजा बिल ॾियो त पोइ असीं सामान कंदासीं, पैसा ॾियारे मोकिलियो। हेल्थ डिपार्टमेंट खे लिखियो त असांखे डॉक्टर खपे जानवरनि जो, ख़ाली असामी आहे, असांखे डॉक्टर खपे मर्दनि जो, औरतुनि जो, ॿारनि जो। उहो तव्हां कोन आया हिन में। गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट ऐं मैं तो इन मीडिया हाइप खां पोइ आई विच में, मीडिया हाइप खां पोइ आई। ऐं छा इहो थींदो हमेशह त पंहिंजो को इशू थींदो आहे त हुनखे करण लाइ फ़िलहाल हीअं अखियूं पूरे 2 टे तदबीरियूं करे छॾियूं आहिनि ऐं ॿार लाइ विझिबो वेठनि ते त जीअं मथियनि ते ॿार न पए, जल्दबाज़ी करे पता नहीं कहाँ से इंफॉर्मेशन मिली कि हमारी गवर्नमेंट जो है वो सीएम एक अकेला सीएम नहीं है, चलाने वाले और भी पावर है। मैं तो नाम नहीं लूँगा, मुझे पता भी नहीं है। तो अगर उसके पावर नहीं है तो उस बेचारे पे क्या इल्ज़ाम लगे। पीपल्स पार्टी जी हुकूमत है, पीपल्स पार्टी जिन जेका हुकूमत जिन ठाही है उन्होंने खे उनते गौर करणो। सर इससे साफ जाहिर हुआ कि आप कहते हैं सीएम के कोई अख्तियार नहीं है। मैं ये तो नहीं कहूँगा, लेकिन चीफ मिनिस्टर बहुत सारे बैठे हुए ऐसे ही बैठे हुए हैं, अगर बहुत सारे कॉर्नर से जो है वो चीफ मिनिस्ट्री चल रही है, बिगाड़ने वाला नहीं है। और वो किसी के लिए कहे कि भाई मेरा अख्तियार उसने लिया या उसने लिया, उसको भी मुनासिब नहीं है, हमें भी कहना मुनासिब नहीं है। अच्छा तव्हां 14 जेको डिस्ट्रीब्यूशन थे तो ते बि ताजादर पीपल्स पार्टी जो हिकिड़ो अहम माण्हू आहे। जंहिं मौसम में बरसातूं न पवंदियूं आहिनि वक़्त ते त डेज़र्ट जे एरिया में कद थींदो आहे, रुगो मिठी कान्हे, डेज़र्ट तमामु वॾो आहे, पंजाब खां वठी हिते पाकिस्तान जे हदुनि ताईं हिंदुस्तान जे डेज़र्ट आहे। बरसाति न हुजण जे करे जानवर उन मां नुक़सानु थींदो, उन्हनि खे मरी बि वेंदा आहिनि बुख में। ऐं इन ख़ुशहाली करे जेको आहे सो बीमारियूं ईंदियूं आहिनि, बीमारियुनि जे करे जेको आहे सो नुक़सानु थींदो आहे। ऐं तव्हांखे इहा ख़बर आहे त सुठा डॉक्टर जेके आहिनि से रिमोट एरिया ते वञण खां घबराईंदा आहिनि, लुटे थो रिमोट साल की वजह से ये नुकसान। करप्शन का जो कारतूस है वो हुकूमतें एक दूसरे के खिलाफ चलाती हैं और अभी तक किसी की करप्शन का कोई सबूत किसी को नहीं मिला है, लेकिन करप्शन के इल्ज़ाम लगा के पीपल्स पार्टी को डैमेज करने की कोशिश की गई थी और एक हद तक डैमेज भी किया है। आपके इशू है उस पर मैं बात करना मुनासिब नहीं समझता। सो गुडविल जे तौर ते आयो, ख़ैर पुछी वेठा थी, कचहरी के थी जेका दाल रोटी हुई सा खाधी। उनमें कुछ लोग कामयाब नहीं हो पा रहे, तालिबान मुज़ाकरा। ये तो तालिबान की कमेटी से पूछो, मुझे क्या पता। अच्छा सर, तो तहकीकाती कमेटी मुक़रर की आहे चीफ सेक्रेटरी जे तहत, उन जो रिज़ल्ट अचणु ॾियो और तहकीक छा थी चवे, उन खां पोइ हुकूमत जो फ़र्ज़ु आहे त उन ते जेको करिणो आहे सो करे। सर उन खां पहिरीं जेको तव्हांजे फर्ज़ंदनि जे ख़िलाफ़ हिन भेरे इलेक्शन जेको आहे सो असीं खटे आया आहियूं, ठीकु आहे। उते जे लोकल माण्हुनि खां, ॿाहिरनि पॉलिटिकल क़ुवतुनि खां, ॿाहिरनि मुख़्तलिफ़ पॉलिटिकल क़ुवतुनि खां पीपल्स पार्टी ऐं असीं खटे आया आहियूं। उहा ॻाल्हि हर कंहिंखे ना पसंदि आहे, पोइ जिते मौक़ो मिले थो उते ठका ॾेई माण्हू। अच्छा सर, तव्हां हिकिड़ी ॿी ॻाल्हि कई त थर में उते पोस्ट थियनि था, उन्हनि खां कमु वठणु कंहिंजो ज़िम्मो हूंदो? लेकिन डॉक्टर कंदा तव्हां उते रही ऐं इलाही जाइ ख़ाली पई आहे, औरतुनि जी डॉक्टराणी मोकिलियो आहे जाइ, चयो त तहक़ीक़ थिए पई चीफ सेक्रेटरी तहत, उन जी आउटकम अचे, उन खां पोइ सिंध हुकूमत उन ते ज़रूरु एक्शन कंदी। सर चूंडण करण में थोरी रुकावट थिए थी।